दोस्तों, तव्हांजो सिंधी ॿोली ओताक में स्वागत आहे। अॼु मूंखे ख़ुशी आहे त मूं सां रिटायर्ड प्रोफ़ेसर रमेश लोहाणा गॾु आहिनि, जेके तोलाणी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड साइंस में केमिस्ट्री जा प्रोफ़ेसर हुआ ऐं उते घणई साल कमु करण खां पोइ रिटायर थिया। पर थ्रू आउट कैरियर हू न फ़क़ति केमिस्ट्री जा प्रोफ़ेसर रहिया, पर लिखंदड़ माण्हू आहिनि। सिंधीअ में, गुजरातीअ में लिखंदा आहिनि ऐं हिननि जो कच्छ में ख़ासि करे जर्नलिज़म में ॾाढो वॾो योगदानु आहे ऐं ख़ासि करे जेके बि सिंधी सांस्कृतिक प्रवृतियूं थियनि थियूं पयूं, न फ़क़ति गुजरात में पर किथे बि, उन्हनि खे प्रोफ़ेसर लोहाणा तमामु सुठे नमूने बाक़ी सॼी दुनिया ताईं पहुचाइण में वॾो कमु कयो आहे ऐं असां उन लाइ उन्हनि जा थोराइता आहियूं। त अॼु असां प्रोफ़ेसर लोहाणा सां ॻाल्हाईंदासीं संदनि हिकु किताबु जेको हिननि रिसेंटली लिखियो आहे, जिन में हुननि गांधीधाम आदिपुर कच्छ में जेके लेखक थिया आहिनि, जेके न फ़क़ति कहाणीकार, पोएट्स, शाइर, कवि, पर इंटेलेक्चुअल्स, जर्नलिस्ट, जिन बि क्रिएटिव राइटिंग कई आहे, उन बाबति हिननि हिकु किताबु लिखियो आहे जंहिंजो नालो आहे गांधीधामनी सिंधी शब्द सृष्टि। माना गांधीधाम जी सिंधी क्रिएटिविटी, सिंधी रचना, सिंधीअ में जेका माण्हू रचना करनि था, उहा रचना कहिड़ी बि थी सघे थी। उहो कविता थी सघे थी, नाटक थी सघे थो, कहाणी थी सघे थी, नॉवल थी सघे थो, नॉन फिक्शन थी सघे थो। त उन्हनि नंढे शहर मां, गांधीधाम मां, एॾा राइटर ऐं पोएट्स ऐं इंटेलेक्चुअल्स निकिता आहिनि, जिन जे बारे में प्रोफ़ेसर लोहाणा रिसर्च करे, उन्हनि जा फ़ोटो बायोग्राफिकल डिटेल्स गॾु करे ऐं उन्हनि जी रचनाउनि जे बारे में लिखियो आहे। त प्रोफ़ेसर लोहाणा, तव्हांजो स्वागत आहे सिंधी ॿोली ओताक में। मूंखे ॾाढी बढ़िया। ख़ुशी आहे त तव्हां हीउ किताबु लिखियो आहे, जेको हिकु सेलिब्रेट थो करे पियो गांधीधाम ऐं आदिपुर मां हिकु क्रिएटिव रचनाकारनि खे, सिंधी रचनाकारनि खे अॻियां आणे थो। त उन बाबति असां ॻाल्हाईंदासीं। त प्रोफ़ेसर लोहाणा, तव्हां पहिरीं किताबु लिखण जो तव्हांखे कीअं ध्यानु आयो, उन बारे में थोरो ॿुधायो, ऐं पोइ किताब में कहिड़े कहिड़े क़िस्म सां तव्हां ऑर्गेनाइज़ कयो आहे इन्हनि लेखकनि ऐं लेखिकाउनि खे, उन बाबति बि थोरो ॿुधायो। बसि मूंखे लिखण जो चङो शौक़ु हो, त मां चयो मूंखे हिकदमि हिकिड़ो आइडिया आयो कॾहिं भई मां जेके हिते तमामु रहिया पिया आहिनि हिन शहर में आदिपुर गांधीधाम में, जेके साहित्यकार आहिनि ऐं जेके लिखनि था, उन्हनि जे जी। बारे में मां कुझु लिखां, उन्हनि खे मां कुझु अॻियां आणियां। त अख़बार में मां लिखणु शुरू कयो, त मां हिन करे पोइ किताबु लिखणु सोचियो, छाकाणि त मां हिन खां अॻु बि अख़बार में लिखंदो रहंदो हुउसि अलॻि 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 माण्हुनि जे बारे में। पोइ मूंखे वीचार आयो त इहे ई सभु ॻाल्हियूं मां हिकु हंधि ते जोड़ियां, हिकिड़े किताब में मां हिनखे गॾु कयां, ऐं पोइ मां हुनजी खोजना शुरू कई। त हिन में मूंखे जाम माण्हू मिलिया। हिन में जेके साहित्यकार आहिनि, उन्हनि साहित्यकारनि में घणे क़िस्म जा साहित्यकार आहिनि, मतिलबु कविताऊं लिखंदा आहिनि, आखाणियूं लिखंदा आहिनि, नाविल लिखंदा आहिनि, कुझु सिंधी लिखंदा आहिनि, कुझु हिंदी लिखंदा आहिनि, ॿ टे न्याणियूं अहिड़ियूं बि आहिनि जिन अंग्रेजी में लिखियो आहे, बराबरि। अंग्रेजी पोयम लिखनि थियूं पियूं, पोयम लिखियलु आहे, नाविल लिखियलु आहे। ऐं हिन शहर में जेके इहे आहिनि जेके साहित्यकार, उन्हनि मां कुझु माण्हू ॿाहिरां हिते आया आहिनि। बराबरि। जेके न्याणी आहे उहो शादी करे हिते शहर में आई आहे, ऐं हा। कुझु माण्हू त ॿाहिरि निकिरी बि विया आहिनि। हा। जीअं त मां पाण ख़ुदि लॾे करे हाणे हिते अची पहुतो आहियां हैदराबाद में। ईअं हा। प्रोफेसर हरेश वासवाणी हूंदा हुआ, ऐं हा। हुनजा मिसिस इंदिरा वासवाणी ऐं हुनजी धीअ शेफाली, उहे टई हम्म, पोइ दिल्ली हलिया विया। माना हम्म, बेसिकली दे आर फ्रॉम आदिपुर, हा। then they went to Delhi। ईअं लक्ष्मी खिलाणी साहिबु हुआ, जेके सिंधारा जी जा डायरेक्टर रही चुका आहिनि, उहे हींअर रहे पिया बेंगलुरु में, माना उहे त लॾे हलाए विया आहिनि। ईअं कुझु माण्हू लॾे विया आहिनि, कुझु माण्हू ॿाहिरां हिते अची विया आहिनि, ऐं कुझु माण्हू कुझु वक़्त लाइ हिते आया हुआ, जीअं प्रोफेसर हीरो शेखवाणी आहे, जी। उहो आई थिंक फॉर 6 to 7 years ही वॉज हियर। हा। बम्बई में उल्हासनगर में आया हुआ, ऐं उहो सेक्रेटरी टू GCB। ईअं बि कुझु माण्हू आहिनि, माना कुझु हिते आया, पोइ तव्हां जीअं डॉक्टर मोती प्रकाश हुआ, पोइ कला प्रकाश हुआ, उहे बि हिते आया हुआ, बम्बई मां हिते आया हुआ, आदिपुर आया हुआ, ऐं पोइ तव्हां वापसि हलिया हुआ पंहिंजे घर। त ईअं सभु मिलाए करे डायरेक्टली इनडायरेक्टली जेके बि माण्हू वाबस्ता आहिनि,
हिन शहर सां माण्हू कवर कयो आहे। त बसि मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त भई मां इहे सभु कयां, छाकाणि त अहिड़ो कमु कंहिं कयो कोन अॼु ताईं, मां खणी हथ। तमामु बहितरीनु कॉन्ट्रीब्यूशन आहे ऐं असां हुन बारे में अॼु ॻाल्हाए रहिया आहियूं। उमेद आहे त वधीक माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि पहुचंदी त हिकु नंढो शहर गांधीधाम जो, आदिपुर गांधीधाम जो, जंहिंमां हेॾा यू काउंटेड 41 मेल ऐं 44 फीमेल क्रिएटिव राइटर्स, त माना हिकिड़े नंढे शहर मां 80, माना ही त नंबर शायदि 100 खां मथे हूंदो मिलाए करे। त उन जो कारण छा आहे प्रोफेसर लोहाणा, भई हिन शहर में जेको संस्कृति ऐं कला खे ऐं राइटिंग खे जेको हिन शहर ते लॻे थो वाग देवी जो वॾो आशीर्वाद आहे, या त हिन जेका मिटी आहे शहर जी, उन मिटीअ में को वरदान ॾिनल आहे जो हेतिरा माण्हू हिते पैदा थिया आहिनि, जेके मतिलबु साहित्यकार बणिया आहिनि, जिन कुझु लिखियो आहे, जेके माण्हू ॿाहिरां बि आया आहिनि हिते, त लॻे थो हे हिकिड़ो तासीर आहे हिन मिटीअ जो, हिकिड़ो असरु आहे मुंहिंजे ख़्याल खां। हीउ जेको शहर आहे, जेको सिंध जे बिल्कुलु इंसान बिल्कुलु लॻल आहे, सिंध सम्झो न, जेको कच्छ एरिया न, कच्छ एरिया त बिल्कुलु सिंध जे हेठां ई आहे। ऐं जेका ॿोली आहे कच्छ जी, कच्छी ॿोली, उहा बि सिंधी सां चङो लॻाव रखे थी पई। हिकिड़ो अंग्रेज़ रिसर्च हो मिस्टर ग्रियर्सन, उन चयो हो, उन लिखियो आहे बाक़ाइदे, त जेका कच्छी आहे उहा सिंधीअ जी हिकु डायलेक्ट आहे। कच्छी भाषा कोन्हे का, पर सिंधीअ जी हिकु उपॿोली आहे। त ईअं सम्झो असां सिंध जे वेझो आहियूं, जेका सिंधु नदी आहे उनजो असरु आहे, हीअ जेका ज़मीन आहे, जेका धरती आहे गांधीधाम जी, उनजो असरु आहे। कुझु बि हुजे, पर हिकिड़ी ॻाल्हि त पक आहे त हिन धरतीअ ते वागदेवी याने सरस्वती देवी जो वरदान मिलियल आहे। मां ईअं सम्झां त पियो। जेतिरी आबादी अहमदाबाद जी आहे, उते जेतिरा साहित्यकार आहिनि, उनजे भेट में हिते जेका आबादी मुंहिंजे ख़्याल खां हिते जी आबादी 2 लख खां वधीक कोन हूंदी शायदि, 2.5 लख आहे। ऐं एतिरी नंढी आबादीअ में जेके सिंधी आहिनि, लख बि कोन्हनि के। ॿुधायो, माना एतिरी नंढी आबादीअ में हेतिरा वॾा साहित्यकार, हेतिरे मतिलबु मात्रा में, क्वांटिटी में निकिता आहिनि साहित्यकार, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। उनमें अॼु बि एज़ यू नो, उते न फ़क़ति साहित्य लिखण वारा आहिनि, पर ॿुधण ऐं पढ़ण वारा बि आहिनि। त उते अॼु बि सिंधोलॉजी में या तोलाणी आर्ट्स कॉलेज में सिंधी पढ़ाई वञे थी। प्रोफेसर लोहाणा, हरी दिलगीर ऐं दुखायल, दे आर नेशनली नोन। दुखायल खे त पद्म श्री अवॉर्ड बि मिलियो हो, ऐं हूंदराज दुखायल नेशनल मूवमेंट में, फ्रीडम स्ट्रगल में ॾाढो वॾो पार्ट वरितो हुयो। उनखां पोइ भूदान यज्ञ में विनोबा भावे सां कमु कयो, ऐं उनजी पोएट्री ॾाढी रोमांटिक आहे, ऐं दिलगीर जी पोएट्री बि तमामु बढ़िया आहे, तमामु सुठी लॻंदी आहे मूंखे। पर आई वांट टू टॉक अबाउट कुझु फीमेल जेके असांजूं लेखिकाऊं या शायर रहियूं आहिनि, उन्हनि जे मां कुझु 2 ॼणनि जे ॿुधाईंदा कुझु? जेके वॾा नाला आहिनि, उन्हनि में दादी इंदिरा वासवाणी, कला प्रकाश त हाणे बेसिकली शी वॉज फ्रॉम बॉम्बे, पर हिते आया हुआ। ऐं उनखां सवाइ डॉक्टर निर्मला असनाणी आहे, हुन चङो लिखियो आहे। पोइ पुष्पा भमाणीअ लिखियो आहे। रीतू भाटिया त सुठी हिकिड़ी कलाकार बि आहे, फिल्मुनि में कमु कयो अथई, नाटक लिखंदी आहे। संगीता खिलवाणी आहे, जेका मिसिस महेश खिलवाणी जी ज़ाल आहे। ऐं सीमा भंभाणी आहे। शेफाली वासवाणी, प्रोफेसर वासवाणी जी धीउ आहे। ये टई फैमिली आहिनि प्रोफेसर जी। हा, you were saying something about शेफाली जर्नलिस्ट हुई, इंग्लिश न्यूज़पेपर्स में। शी इज अटैच्ड टू सम टीवी चैनल्स। अच्छा। ॿियो दादी तुलसी आनंदाणी, जेका प्रिंसिपल हुआ, वीमी सदारंगाणी, इहे कुझु फीमेल्स आहिनि जिन जा नाला चङा अॻिते आहिनि। इन्हनि खां सवाइ जेके नई टही आहे, नई टही, न्यू जनरेशन, अगेन सिंधी वर्ड टही। हा, टही। उन्हनि में हिकु त आहे तेजवानी अनीता, उन लिखियो अंग्रेजी में एक्चुअली, हिकिड़ो किताबु लिखियो अथई। ऐं ॿी अंजलि चावला, हींअर दिल्ली रहंदी आहे शादी खां पोइ। पोइ विमी जी भेण आहे भारती सदारंगाणी। ऐं पोइ चंपा चेतनाणी आहे, गीता बिंदराणी, जेका हींअर बॉम्बे हली वई आहे।
उन खां सवाइ हर्षा मूलचंदाणी आहे जेका डभोई मां हिते आई आहे, आदिपुर आई आहे, माना गाना मां आई आहे. डभोई इज़ ए टाउनशिप नियर बाय बड़ौदा. It's not Dubai of United Arab Emirates. This is a small city in Gujarat, Daboi. डभोई उतां आई आहे हिते. ऐं ॿियो हिना आसवाणी आहे. हिना आसवाणी तेज क़ाबिल जी ॾोहिटी आहे. हनी खिलवाणी आहे, नाउ शी इज़ MBBS डॉक्टर. महेश खिलवाणी जी धीउ आहे, उहा बि लिखंदी आहे, नाटक लिखंदी आहे. ॿियो मधु नाथाणी लिखंदी हुई पर हाणे उहे गुज़ारे विया आहिनि. ऐं कोमल दयालाणी सुठी हिकिड़ी आर्टिस्ट आहे, कलाकार आहे, नाटक बि कंदी आहे. ॿियो मंझि मीरवाणी त हिकिड़ी फिल्म ठाही आहे, कोमल कलियूं सिंधीअ में. अच्छा. हा. ऐं डॉक्टर निर्मला आसवाणी त कच्छ में हिकिड़ी स्कूल हूंदी हुई, ऐं ब्रिज भाषा पाठशाला, जिते कवि पैदा कया वेंदा हुआ, जिते पोइट्स ठाहिया वेंदा हुआ. ऐं ब्रिज भाषा भुज में उहा पाठशाला हुई. उन ते हिन PhD कई आहे. उहा पाठशाला में हा, उन ते उनजी ॻोल्हा करे जेके 300 कवि त पैदा थिया आहिनि, उन्हनि सां मुलाक़ात कई, जेके जेके मिलिया उन्हनि खे, ऐं उन्हनि जे बारे में उन्हनि सां गॾिजी करे मुलाक़ातूं करे, उन्हनि जो जेको लिटरेचर उहो वठी करे, ऐं शी हैज़ डन PhD. उहा सिंधीअ में लिखंदी हुई डॉक्टर ॿिन्ही में लिखंदी आहे, सिंधी हिंदी ॿिन्हिनि में. दादी इंदिरा वासवाणी. ठीकु आहे. जी. हा. हाणे इंदिरा वासवाणी जेका आहे, उन्हनि जा जेके उन्हनि जा 4 मजमू शाया थियल आहिनि. 4 मजमू, 4 स्टोरी कलेक्शन्स उन जा आहिनि. ऐं उन्हनि में कुल मिलाए करे 52, वधीक कोन, खाली 52. 4 जेका अञा मजमू आहिनि आखाणियुनि जा, उन में हिकु आहे नालो, उन में 10 आखाणियूं आहिनि. उहो शाया थियो हो 1980 में. ॿियो मजमू आहे मंजरी, उन में 11 आखाणियूं आहिनि. टियों आहे थुड़, उन में 13 आखाणियूं आहिनि. ऐं चौथों आहे मिटीअ खां मिटीअ ताईं, उन में 18 आखाणियूं आहिनि. मतिलबु त 30 सालनि जे अरसे में दादी इंदिरा वासवाणीअ 4 मजमू शाया कराया कयईं. उन में कुल 52 आखाणियूं आहिनि. ऐं पोस्ट जेके आहिनि उहे सभु आखाणियूं औरतुनि जे बारे में आहिनि. छाकाणि जेका औरत आहे, औरत खे बराबरि सम्झंदी आहे, त उन जेके इमोशन्स आहिनि, जेके उनजा जज़्बात आहिनि, औरत जा जेके रिलेशन आहिनि माण्हुनि सां, ॿियनि फैमिली रिलेशन थिया, सोशल रिलेशन थिया, उन जे बारे में लिखियो अथऊं. ॿुधव, उहे आदर्श कन्या विद्यालय में प्रिंसिपल तौरु रिटायर थिया आहिनि उतां. ऐं उन्हनि खे गौरव पुरस्कार मिलियल आहे 2004 में गुजरात सरकार जो. ऐं 2012 में शी गॉट सेंट्रल सिंधी साहित्य अकाडमी अवॉर्ड फॉर हर बुक मिटीअ खां मिटीअ ताईं. हा, त हाणे हिन मां जेको आइडिया अचे थो मूंखे, ऐं मां फॉर्चुनेट आहियां जो मूंखे मौक़ो मिलियो उन्हनि सां गॾिजण जो, टिनी सां एक्चुअली, हरीश वासवाणी, इंदिरा वासवाणी ऐं शेफाली सां बि हिकु ॿ दफ़ो. त इंदिरा वासवाणी जा जेके कहाणियूं आहिनि उहे हिकु फेमिनिस्ट व्यू पॉइंट ॾेखारनि थियूं लाइफ ॾांहुं. भई ज़िंदगीअ जो एक्सपीरियंस हिकु औरत जे अखियुनि सां ॾिसिजे थो, महसूसु कजे थो, त उन जे बेसिस ते हू कहाणी लिखंदियूं हुयूं. ऐं उन्हनि जे किताबनि जे कलेक्शन जा नाला बि तमामु बहितरीन आहिनि. थोरो मीन्स वण जो स्टेम. उनजी पहिरीं आखाणी हुई खियो, नालो हिकिड़ो खियो. ऐं ॿी ॻाल्हि त गुजरात जेको एजुकेशन बोर्ड आहे, 11 दर्जो सिंधी विषय में, ॿी हिकिड़ी आखाणी कबट, ऐं ॿी 12 दर्जे में नई अम्मा. इन ॿिनि आखाणियुनि खे हुन में मतिलबु रखियो वियो आहे सिलेबस में. त इहा बि हिकिड़ो वॾी ॻाल्हि आहे त गांधीधाम आदिपुर मां जेके राइटर्स निकिता आहिनि, पोइ वॾा नाला जेके आहिनि, दुखायल साहिब या दिलगीर साहिब या इंदिरा वासवाणी, उन्हनि जूं कविताऊं या लेख या कहाणियूं, नाटक, उहे इलाही टेक्स्ट बुक्स में आहिनि जेके सिलेबस में पढ़ाया वञनि था, स्कूल खां वठी BA MA लेवल ताईं. सही ॻाल्हि आहे. इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे. दैट इज पॉजिटिव पॉइंट. ऐं ॿी कोई सिंधी राइटर जे बारे में ॿुधायो, ॿियो कोई खणो जंहिंजे बारे में तव्हां ॿुधाइणु चाहियो था. विनीता नागपाल. I heard her name. ऐं उन्हनि जो हिकु ॿ किताब मूं वटि आहे. हा, विनीता नागपाल. त उन जेको मेन लिखियो आहे उहो लिखियो आहे सिंध जे बारे में. अच्छा.
मूंखे इहा ख़बर न हुई त हू बि बेसिकली गांधीधाम में रहियल आहिनि। न हा, शी इज फ्रॉम हर ओरिजिनल नेम इज लाजवंती रामचंद्र थावाणी. अच्छा आफ्टर मैरिज शी बिकेम विनीता रामचंद्र नागपाल. अच्छा हा, त आदिपुर मां हुन मैट्रिक पास कई सन 62 में. ओके हींअर टीवी चैनल ते जाम हिन प्रोग्राम ठाहिया अथई. डायरेक्टर बि आहे. हुनजा 4 किताब आहिनि देवनागरी सिंधीअ में. हिकु त आहे मांदी थी न मार हुई, ॿियो आहे सिंधियत जी राह में चंद क़दम, टियों आहे अबाणो वरसो, ऐं चौथों आहे श्रीमद भागवत गीता. माना हुन में अच्छा हुन पंहिंजे हिसाब सां हुनखे इंटरप्रेट कयो आहे गीता खे. ऐं हींअर हम्म, हू बम्बई रहंदा आहिनि, ॿुधव. त हा इहा बि हिकिड़ो सुठी हिकिड़ी लेखिका आहे. हींअर ई हुनजी बर्थडे हुई, वडनग जी ॻाल्हि आहे. डॉक्टर निर्मला नासनाणी. ऐं हुन वनस्थली मां मतिलबु BA कयो अथई. पोइ गुजरात यूनिवर्सिटी मां MA कई अथई. 1980 में PhD कई अथई. सिंधी हिंदी ॿिन्ही में लिखियो अथऊं. हम्म ऐं हिंदी भाषा में ब्रिज भाषा पाठशाला ते हुन PhD कई आहे. ऐं हिन खां सवाइ रीति कवि भोजकृत भोजभूषण जो किताबु आहे ॾाढो हिकिड़ो. ऐं टियों अभीप्सा नाले हिकिड़ो हुनजो अथसि कलेक्शन ऑफ पोएम्स, काव्य संग्रह आहे. ऐं ॿियो ऐं उहो जेको किताबु आहे न, उहो भावनगर यूनिवर्सिटी में फुल टेक्स्ट बुक आहे. अबीर हा, साहब अभीप्सा. ऐं ॿियो कच्छ का संत काव्य, उहो हुन एडिट कयल आहे किताबु आहे हिकिड़ो. ऐं सिंधीअ में लिखियो अथई हिकु किताबु कुझु फुर्सत में. हुन में एसे आहे न, एसे मतिलबु हा मज़मून निबंध चइबो आहे न, मज़मून मज़मून हा, मज़मून हा मज़मून लिखिया अथई. लिखे थी हिकु हंधि हीअ कहिड़ी आज़ादी मुल्क में आई, हीअ कहिड़ी आज़ादी मुल्क में आई, जंहिं सिंधियुनि खां पंहिंजी सिंध छॾाई. ॾिसो हिन मूंखे त दर्द आहे हिन में, हिन ॿिनि हा लाइनुनि में. सूर जेको आहे पंहिंजो हा, अबाणो वरसो हा. छॾण जो, अबाणी ज़मीन छॾण जो. वरी अॻियां लिखे थी पई, प्रभु तो दर सिंधियुनि जी अरदास इहा ई. प्रभु तो दर सिंधियुनि जी अरदास, प्रेयर इहा ई शल आज़ादीअ जी का अहिड़ी लहर अचे जेका सिंधुड़ीअ खे वरी हिंद सां जोड़े. वाह जेका सिंधड़ी खे वरी हिंद सां जोड़े छॾे. ॿुधव, ईअं माना ॾाढी हा उन में उहो हिकु जज़्बाती कविता लिखंदी हुई. ऐं ॿियो बि ॾिसो लिखियो अथई हिंदीअ में, तव्हां ॿुधो, भ्रष्टाचार का छूत जब तक जनमानस से न जाएगा, भ्रष्टाचार का छूत जब तक जनमानस से न जाएगा, तब तक न नेता सुधरेंगे, न देश उभरेगा, न भ्रष्टाचार जाएगा. हा माना माना हू इहे कामन ॾिसो माण्हूअ जे करप्शन जे बारे मॉरल में लिखियो अथई. वैल्यूज़. हा, हा ईअं माना हिकिड़ी कविता आहे ज़िंदगी नाले आहे. ज़िंदगी सिंधीअ में लिखियो, सिंधीअ में आहे ज़िंदगी. ईअं हैरत सां न ॾिस त केरु आहियां मां, भुलिजी वियो आहीं जंहिंखे उहो ख़ुदाई नूर आहियां मां. वाह अड़े कुझु देरि ही लाइ सूफ़ी, ही त सूफ़ी कलाम थी वियो. कलाम बि आहे. अड़े कुझु देरि लाइ सही पंहिंजी सोच तां दुनियादारी जा खोपा लाहे त ॾिस, केतिरी न मासूम ऐं दिलकश आहियां मां, मूंखे कॾहिं त महसूसु कर आख़िर त तुंहिंजी ज़िंदगी आहियां. वाह ईअं हिकु माना बार वरी पढ़ो, इट्स वेरी ब्यूटीफुल. हा, ईअं हैरत सां न ॾिस त केरु आहियां मां, भुलिजी वियो आहीं जंहिंखे उहो ख़ुदाई नूर आहियां मां. अड़े कुझु देरि लाइ सही पंहिंजी सोच तां दुनियादारी जा खोपा त लाहे ॾिस, केतिरी न मासूम ऐं दिलकश आहियां मां, मूंखे कॾहिं त महसूसु कर आख़िर त तुंहिंजी ज़िंदगी आहियां. माना हिनखे त छा ही चइजे, पर ही बिल्कुलु सूफ़ी आहे, ही बिल्कुलु प्रेम सूफ़ी कविता कलाम आहे. आहे या सूफ़ी कविता आहे, जेको सम्झो. हा पर चइजे न आख़िर त मां तुंहिंजी ज़िंदगी आहियां, मूंखे तूं हा कीअं विसारे वेठो आहीं. हा तमामु बहितरीन. हा हा, हाणे ईअं हिकु ॿ ॿियो खणो, कोई राइटर जेको मेल राइटर हुजे हुन मां कोई खणी ॿुधायो. मेल में त ॾिसो जेके मेन नाला आहिनि, अहम नाला, हा प्रोफेसर आसान वासवाणी, ॿियो
गोवर्धन शर्मा त पोइ पूने हलिया विया, हाणे गुज़ारे विया आहिनि। प्रोफेसर हरि दरियानी दिलगीर, प्रोफेसर हरीश वासवाणी, प्रोफेसर हीरो शेवकाणी विच में हिते आया हुआ, पर हाणे बेसिकली ही इज़ फ्रॉम उल्हासनगर। दाता हुंदराज दुखायल ऐं लक्ष्मी खिलाणी, लाल होतचंदाणी, महेश खिलवाणी, डॉक्टर मोती प्रकाश, मुकेश तिलोकाणी बि सुठो मतिलबु लेखक आहे। हाणे एडिट कंदो आहे रचना मैगज़ीन खे। बरली, हा, हाणे ही एडिटर मुरली गोविंदाणी आहे। ॿियो तव्हां ख़बर आहे दादा तोलानी बि ॿ किताब लिखिया आहिनि। उहो मूंखे ख़बर कोन हुई। कहिड़ो त्रिपुरास तोलाणी? हा हा, अच्छा, मूंखे ख़बर न हुई, छाकाणि त मूंखे हुननि जे हिकिड़ी अंग्रेज़ीअ में किताब लिखियलु हो गीता बाबति अहिड़ो कुझु उहो त आहे बी माय रेमिनिसेंस, मुंहिंजी यादगिरी, माना हुनजी ऑटोबायोग्राफी आहे। हा, त उहो काका तोलाणी जो बि वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे गांधीधाम आदिपुर खे डेवलप करण में। हुनजा ॿारनि जो एजुकेशन हिते आदिपुर कीअं आया ऐं कीअं हुनखे प्रेरणा मिली ऐं कहिड़े नमूने हुन सभु इहो खड़ो कयो तोलाणी कैंपस। हरीश वासवाणी जे बारे में, हुननि जे बारे में ॾिसां, हिकिड़ी कविता मूं वटि आहे हुननि जी। हा, ऐं हुननि जी कविता में बि हिकु क़िस्म जो, जंहिंजे करे हू वधीक मतिलबु फेमस थी विया हुआ। हा हा, प्रोफेसर हरीश हंसराज वासवाणी, जनम थियो हो सिंध जा बलूचिस्तान जो हिकिड़ो जेको पहाड़ी एरिया आहे। तोलाणी आर्ट्स एंड साइंस कॉलेज में शुरू में पार्ट टाइमर जे रूप में लेक्चरर हुआ ऐं पोइ वरी फुल टाइम थी विया। ऐं मुंहिंजा 2 विषय हूंदा हुआ, अंग्रेज़ी ऐं पॉलिटिकल साइंस। 2001 में रिटायर थी विया जॾहिं ज़लज़लो आयो हो कच्छ में, तॾहिं जी ॻाल्हि आहे। हुनजा 5 सिंधी किताब आहिनि जेके ओरिजिनल आहिनि हुनजा पंहिंजा, उहे अरेबिक में लिखियल आहिनि। पहिरियों आहे 4076। हाणे हिन में छा आहे, जेको पहिरियों आहे न 40, उहो हुन जनम जो साल आहे। अच्छा, 1940। He was born on 22 नवंबर 1940। ओके। जेको ॿियो अंग आहे 76, उहो किताब जॾहिं शाया थियो उहो साल आहे। 36 साल जा उमिरि जे हुआ तॾहिं। 4076 हिकिड़ो काव्य संग्रह आहे। ॿियो किताब आहे 4080, माना उहो शाया थियो 80 में, उहो उन में 14 आखाणियूं आहिनि। टियों आहे 4084, उन में क्रिटिक माना वधीक, उन में वधीक विवेचना तनक़ीद कई अथई वधीक उन में। ऐं ॿियो आहे ॿुड़ी ऐं 3 ॿुड़ियूं, नेम ऑफ द बुक, ॿुड़ी ऐं 3 ॿुड़ियूं, उन में साहित्यिक निबंध आहिनि। ऐं 5जों जेको हो धारा छा आहे त उहो जेको मैगज़ीन निकिरंदो हो सिंधोलॉजी पारां रचना, हुन में लिखंदा हुआ। पोइ हुनखे कलेक्ट करे साहिब बिजाणी हुनजे अलॻि किताब ठाहियो आहे ऐं उहो शाया थिया 2015 में। धारा हुन में छा आहे त जदीद माना जेके टॉपिक्स आहिनि उन वक़्त जा उन लिखंदा हुआ। कंटेम्पररी इश्यूज़ ते, कंटेम्पररी जेके आहिनि टॉपिक्स, उन्हनि ते तनक़ीद कंदा हुआ। ऐं ॾाढो ज़हनी माण्हू हूंदो हो, ॾाढो ज़हनी माण्हू। असां त हुन खां थोरो ॾकंदा हुआसीं वेझो वञण में बि, छाकाणि त हुननि सां ॻाल्हाइण माना असांजे क्लास कोन हुन अॻियां बीहण जो बि। ईअं त वेरी फ्रेंडली, ॿुधव, ईअं त हाणे मां वटे पढ़ण घर बि वियो हुउसि, ईअं त बिल्कुलु फ्रेंडली हुआ, पर जेको ज़हन आहे हुननि जो एतिरो मथे, असां खां चङो मथे जेको लेवल आहे हुनजो, पावर आहे हुनजो, उहो ॾाढो सुठो, ॾाढो हाई लेवल जो हूंदो। हुन 2 अनुवाद बि कया आहिनि। हिकु झवेरचंद मेघाणी जेको ॾाढो मशहूरु गुजराती पोएट हो, हुनजी हिकिड़ी नवल कथा हुई मान साईं दीवो, त हिन सिंधी में आंदो इंसानियत जा दीप, इंसानियत जा दीप, उहो छपियो 87 में। ऐं पोइ वरी हिकिड़ो नेशनल काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च एंड ट्रेनिंग, हुन हिकिड़ो किताब जो अनुवाद कयो हो, शायदि अंग्रेजीअ में कयो हुई, सिंधी में आंदो हुई हुनखे। त ही वाज ट्रांसलेटर आल्सो। ट्रांसलेटर हूंदो हो ऐं प्लस ही वाज एडिटर ऑल्सो। ऐं 1985 में हिन कुझु क्रिटिकल आर्टिकल जो कलेक्शन बि कयो हो। ऐं ॿियो हिकिड़ो हो चूंड सिंधी कहाणियूं, उन्हनि जो हुन एडिटिंग कयो हो। ऐं ॿियो मुंहिंजे ख़्याल खां
ॿी उनखे ॻाल्हि साहित्य त अकादमी अवार्ड बि मिलियल आहे। साहित्य अकाडमी मां लिखियुसि न, हा, आई थिंक हुनजो जेको हुनखे 40 अकाडमी 76 ते या 40 80 ते मिलियो हुअसि। हा हुनखे अवार्ड मिलियल आहे। ऐं ॿी ॻाल्हि त पत्रकार बि हुआ सुठा, ऐं कच्छ हा, मित्र में हू लिखंदा हुआ ॿुधरु ॾींहुं ऐं संडे ॾींहुं। आई थिंक ही वॉज द ओनली सिंधी पर्सन जंहिंजूं 2 कालम ॿुधरु ॾींहुं ऐं संडे ॾींहुं हफ़्ते में 2 ईंदियूं हुयूं। हा, which is a great माना इहा achievement. जेका It जेका shows ज़हनी ताक़त आहे उहा ॾेखारे थो पियो। हा, त हू अथव। न फ़क़ति हिकु टीचर ऐं राइटर बट पब्लिक इंटेलेक्चुअल हो। हा 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 हा। हा, त हाणे ऐं इन जे बारे काफ़ी में हुन त हुन कुझु वक़्तु हिते अचण खां अॻु धर्मयुग में बि हुन कमु कयल आहे। हा धर्मयुग जेको आहे उहो हिकु हिंदी हिकु साप्ताहिक निकिरंदी हुई अॻे, हा हिन हा ख़बर कोन्हे, पर उनमें बि हुन मतिलबु कुझु टाइम कमु कयो हुई ऐं पोइ 59 में आदिपुर अची विया हुआ उहे। हा, सो दैट शोज़ द सिंधी जेके राइटर्स ऐं इंटेलेक्चुअल्स आदिपुर कच्छ मां निकिता आहिनि, उहे न फ़क़ति लिखण वारा आहिनि, पर हिकु नेशनल लेवल ते डिबेट करण वारा इंटेलेक्चुअल उन्हनि जो जेको अचीवमेंट आहिनि उहे रिमार्केबल आहिनि। ऐं इहो मां चाहियां थो त सिंधी माण्हुनि खे ख़बर पवे त असां वटि अहिड़ा अहिड़ा शख़्सियतूं पहिरीं बि हुयूं, हाणे बि आहिनि। हाणे त असां फ़क़ति ख़ाली लैंग्वेज में लिखण वारा माण्हू न आहियूं, पर तमामु ऊची सोच रखण वारा, समाज खे हिकु डायरेक्शन ॾियण वारा माण्हू बि असांजे कम्यूनिटीअ मां निकिता आहिनि। हिकिड़ी कविता मां तव्हांखे ॿुधायांव, ही छा जी आहे नई जेके नई कविता, मतिलबु जंहिंमें छंद न हूंदा आहिनि। जी, नई आज़ाद कविता, खे आज़ाद शेर। आज़ाद नज़्म चइबो आहे जेके, इहा कविता हुन हिनखे चङो अॻियां वधायो। ऐं हिकिड़ी जेका हिन जी कविता आहे जंहिंजो उनवान आहे वध स्तंभ, माना जिते माण्हू खे मारे वेंदो आहे न, वध स्तंभ। हा, त उहो मां गुजराती में कयोमांसि थी। मानस ખભા પર મૂકેલું આ જિંદગીનું વજન નથી, મૃત્યુના વધ સ્તંભનો બોજો છે, જેને તે ઈશાની માફક પોતે ખેંચી રહ્યો છે. પ્રતીક્ષા માત્ર એ પવિત્ર સ્થળની છે જ્યાં એને લટકાવવામાં આવશે, પણ મૃત્યુ પામતી દરેક વ્યક્તિ પોતામાં શું पैगंबर નથી. त इहो ॾाढो मूंखे त हिनजी माना बि नथी पियो वधीक ख़बर पए पई, पर ठीकु आहे। हिन 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 ॿियो जेका जीसस हिन जी जो कविता हुई यसु उहा हुई यसु मसीह जो इहो जेका कविता आहे, जेको इन में हिन स्तंभ क्राइस्ट जो यसु मसीह जो मेटाफोर खयो आहे। ऐं ॿी जेका चओ चओ। न, मां इहो बि चयो त हिन में जेको हिन मौत जो ऐं ज़िंदगीअ जो हिकु मिसाल ॾिनो आहे त भई असां ईसा मसीह वांगुरु जेको आहे पंहिंजे ज़िंदगीअ जो भार खणी था हलूं, जेको क्रॉस आहे उहो पंहिंजे कुलनि ते खणी था हलूं। सही ॻाल्हि आहे। ऐं छा हर हिकु माण्हू जेको गुज़ारे वञे थो, इन हिसाब सां हर हिकु माण्हू उहो पैगंबर कोन्हे, छाकाणि त असां पंहिंजी ज़िंदगीअ जो भार पंहिंजे मथां खणी था हलूं पिया। इन सही क़िस्म सां उन उहो जेको लकिड़े ॻाल्हि जो क्रॉस थींदो आहे आहे। उनखे ज़िंदगीअ जो भार सां कंपेयर कयो अथई। ऐं उहो ॿी जेको जेका चए थो भई जंहिंजे करे वधीक फेमस थी विया जी, उहा हुई पुरुष वेश्या। मेल प्रोस्टिट्यूट। हा, मां हुनजे बिना ॿुधायां भला हिन स्टार्टिंग वारियूं। हा, नगर शहर नगर, कां तो अमुक मार्गो छे, माना कुझु रस्ता आहिनि, हा, या कुझु 4 दीवारूं आहिनि। રસ્તા માર્ગો 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 તો हा, ત્યાગ કરવાનું માધ્યમ છે, 4 દિવાલો છુપાઈ જવાનું। ईअं मां अॻियां वधो त पियो, थोरी वॾी आहे इहा नज़्म वांगुरु आहे। हा, त ॾिसो न जेका हुनजी सोच हूंदी हुई केतिरी परे हुई न, माना टाइम खां चङो अॻियां हलंदो हो माण्हू इहो। हा, हा, बिल्कुलु अॻियां हलंदो। ऐं पोयनि सालनि में त काफ़ी बुद्धिज़्म ते बि स्टडी कई हुई, ऐं जॾहिं रिटायर थी विया हुन खां पोइ। आई थिंक धर्मशाला में हिकिड़ो थी आया हुआ, डॉक्टर सतीश रोहिड़ा आहे। हा, प्लीज़ हुन जे बारे में ॿुधायो। सतीश रोहिड़ा जो काबिल बि ॾाढो हुआ। वॾो योगदान रहियो आहे। सतीश रोहिड़ा जो ॾाढो वॾो योगदान आहे साहित्यक ऐं सांस्कृतिक सरगर्मियुनि में। सिंधोलॉजी जा बर्पा कंदड़ फाउंडर आहिनि। सिंधोलॉजी खे बर्पा करण में उनजो ई मेन योगदान आहे, कंट्रीब्यूशन उन्हनि जो ई आहे। जेका पाण में हुआ न टे माण्हू त्रिमूर्ति, हा, प्रोफेसर वलियाणी, लक्ष्मी खिलाणी ऐं डॉक्टर रोहिड़ा, हिननि टिनि गॾिजी करे जेको इहो संस्था बर्पा कई आहे सिंधोलॉजी जी, भई असांजी जेका सिंधी भाषा जेका सिंधियत आहे उहा अॻियां वधे, क़ाइमु रहे, नवां नवां माण्हू जंहिं खां जुड़नि। उनजे बारे में
हुन इहो कयो डॉक्टर रोड़ा वॉज द फर्स्ट डायरेक्टर ऑफ सिंधोलॉजी, द फर्स्ट वन, फाउंडिंग डायरेक्टर। हा फाउंड डायरेक्टर। ऐं हिन कुल मिलाए करे 26 किताब माना पब्लिकेशन ॾिना आहिनि, 26 बुक्स, 26 पब्लिकेशन्स आहिनि, हुन में 19 सिंधी भाषा में आहिनि, 19 राइट, 4 हिंदीअ में ऐं 3 अंग्रेजीअ में। हा, ऐं हू मोस्टली त कविताऊं लिखंदा हुआ, ऐसे लिखंदा हुआ, मज़मून लिखंदा हुआ, कहाणियूं बि उन्हनि लिखियूं आहिनि जाम। ऐं जेके उनजा नाला आहिनि मां ॿुधायां जो, जेके मज़मून आहिनि उनजा निबंध, जेका चइबो आहे निबंध माना मज़मून जा मजमू, छंड छाण, कलेक्शन ऑफ एसेज। हिकु आहे छंड छाण, ॿियो आहे भाषा साहित्य ऐं समाज, टियों आहे कल्चरल बायपास सर्जरी। हा, इहो हिननि जो फेमस आर्टिकल आहे, ॾाढो फेमस आहे हुनजो आर्टिकल, नंढड़ी किताब कढी अथई त भई सिंधी भाषा खे असां कीअं बचायूं। डायरेक्टली वी कैन नॉट आस्क पीपल टू रीड बुक्स। त हुननि छा कयो, पहिरीं जंहिं सिंधोलॉजी बर्पा कयो न, त पहिरीं इहे प्रोग्राम शुरू कया आहिनि, भई नाटक कयो, गीत ॻाराए माण्हू खां, त माण्हू खे पंहिंजो पाण ई जज़्ब जाॻंदो, उहो पाणे अचे करे सिंधी पढ़ंदा ॾिसंदा, भई सिंधी एतिरी शाहूकार भाषा आहे। कविताउनि में हुनजो हिकिड़ो किताबु आहे तनहा नाले सां, तनहा, कहाणियुनि में रिश्तो, ऊंदहि जो सच, एयरपोर्ट जे रस्ते, पापा अचो त हथ मिलायूं, ईअं लिखिया अथऊं। ऐं ॿियो हिकिड़ो हुन ट्राईलिंगुअल जेको हूंदो आहे डिक्शनरी, ऐं सिंधी अंग्रेजी हिंदी ट्राईलिंगुअल हुननि तयारु कराई हुई। ऐं हुननि खे बि चङा ई हिनखे पुरस्कार मिलियल आहिनि। 2002 में अखिल भारत ॿोली ऐं सभा पारां जो 2002 में ई नेशनल सिंधी NCP से जो आहे न, नेशनल सिंधी काउंसिल ऑफ प्रमोशन ऑफ सिंधी सिंधी ऐं लैंग्वेज, 2004 में हुनखे मिलियो हो साहित्य अकादमी अवॉर्ड, कविता खां जेको हिकु किताबु आहे हुन ते, कविता खां कविता ताईं। ऐं ॿियो लाइफ टाइम मिलियुसि अचीवमेंट अवॉर्ड। त ईअं ॾाढो मतिलबु ईअं भाषा ज्ञानी हुआ, तैलीमदान हुआ, लेखक हुआ। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त हुन कच्छी लैंग्वेज जे बारे में जेको एनालिसिस कयो, कच्छी लैंग्वेज जो ग्रामेटिकल एनालिसिस, हुन ते PhD कई अथऊं। PhD हुनजी कच्छी लैंग्वेज ते हुई, लैंग्वेज जे बारे में ई आहे। ॾाढो ज़हनी माण्हू हूंदो हो ऐं बिल्कुलु फ्रैंक माण्हू हूंदो हो, ॻाल्हाइण जो बि, ऐं सुठे नमूने माण्हुनि सां पेश ईंदो हो। हरेश वासवाणी, डॉक्टर रोहिड़ा, इहे जेके मुंहिंजे ख़्याल खां ॿई सेम लेवल जा माण्हू हुआ। हा, त इहो बि हिकिड़ो ख़ासि ॻाल्हि तव्हां चई, भई आदिपुर में एॾे वॾे लेवल ते सोच रखण वारा, संस्था बर्पा करण वारा, ऐं सिंधी कल्चर, सिंधी ॿोली, सिंधी भाषा खे अॻियां वधाए सघे, उन जा स्ट्रॉन्ग फाउंडेशन्स, उन्हनि बुनियादी पथर वापसि विधा। छाकाणि त पहिरीं त शुरूअ में ऑब्वियसली हूंदा दुखायल दिलगीर साहिब वग़ैरह कमु कयो स्कूलनि बर्पा करण में, पर हिननि हिकु नए क़िस्म जी सोच खणी करे, ऐं मूंखे थोरी ख़बर इहा बि आहे त सिंधोलॉजी सां कुझु वक़्तु ताईं हरीश वासवाणी बि कनेक्टेड हो, ऐं त ही सतीश रोहड़ा जो बि ख़ासि कॉन्ट्रीब्यूशन आहे असांजे सिंधी प्रिज़र्वेशन ते, सिंधी कल्चर जे उनजे लाइ। ऐं सिंधोलॉजी हिकु वॾी संस्था आहे जेका अॼुकल्ह साहिब बीजाणी लीड करे रहियो आहे, उन्हनि जो हिकु साथी आहे। त प्रोफेसर लोहाणा, तव्हां किताब जे बारे में मूंखे ॿुधायो, ऐं उन में कुझु लेखकनि लेखिकाउनि जे बारे में कुझु ॿुधायो, पंहिंजे ज़िंदगी जो अनुभव ॿुधायो, उन लाइ तव्हांजा लख थोरा। मूंखे उमेदु आहे त वधीक माण्हू इहो तव्हांजो किताबु पढ़ंदा ॾिसंदा। जी। ऐं ॿियो हिते जेके आहिनि सिंधी साहित्यकार, उन्हनि में जोड़ा बि आहिनि, जोड़ा कपल्स, जीअं हरीश वासवाणी मिसिस इंदिरा वासवाणी, जी, हुनजी धीअ शेफाली वासवाणी, ईअं भीमी जी भेण, भीमी जी भेण भारती, कोई हिकिड़ो लेखक हो, कवि हो नारायण गोविंदाणी, उनजे पुटु मुरली गोविंदाणी, उनजी दोही टी विधि बाबलाणी उहा लिखंदी आहे। माना ईअं बि आहे जेको विरसो अॻियां वधे थो न। हा, माना असां वटि हिकु क़िस्म जो सुठो कोइंसिडेंस आहे, भई न फ़क़ति हिकिड़ा इंडिविजुअल राइटर्स हुआ, पर हिकु परिवार बि आहे। हिकिड़ो गोपाल भारवाणी ऐं उनजी मिसिस सरोज भारवाणी, जीअं मोती प्रकाश ऐं कला प्रकाश, हिकु इहो कपल थी वियो।
तेज क़ाबिल में त हुनजी धीअ नीलिमा आसवाणी, निशा वाधवाणी, वरी हुनजी धीअ टहलियाणी विनती, तीअं रितु भाटिया जी भेण धीअ तराणा भाटिया, पुष्पा भंभाणी जी धीअ सीमा भंभाणी, मुंहिंजी पंहिंजी धीअ दीपा, उहा बि लिखंदी आहे, हुन हिकु नावल लिखियो आहे अंग्रेजी में. Wow, very good. So it runs in family. So in some cases, we say in English, but it runs in the family. By PhD करण में ॾिसो विमी सदारंगाणी, हुनजी भेण भारती जी, मधु नाथाणी बि हाणे गुज़ारे विया आहिनि यंग एज में, डॉक्टर निर्मला आसमाणी, रेणु हिंगोराणी, डॉक्टर मुदी प्रकाश, डॉक्टर सतीश रोहिड़ा, सुशील धर्माणी जेके प्रिंसिपल आहिनि हींअर, इहे सभु PhD कयल आहिनि. माना पढ़ाई में केरु घटि कोन्हे को. ऐं ॿी जेके ॻाल्हियूं कयूं ख़ासि ॻाल्हियूं, या मंजू मीरवाणी हिकिड़ो बर्पा कयो अथई MMM, माना छा चइबो आहे हिनखे, ऐं ॿियो ठाहियो अथई नाटक लिखंदी आहे, नाटक कंदी आहे, ऐं पब्लिकेशन हुन कराया अथई. मंजू मीरवाणी आहे, हुन ताईं 6-8 किताब पाण ख़ुदि पब्लिश, ॿियनि जा किताब पब्लिश कया अथई अंडर द कैप्शन ऑफ MMM. ऐं ॿिए तव्हां ख़बर आहे त भाई जी धीअ अरुण जगतियाणी, शी वॉज एसासी चेयरमैन, हुनखे हिकिड़ो किताब लिखियो आहे शहर जे बारे में. तव्हां ख़बर आहे न इहो? उहो असां मेंशन कयो आहे पहिरें एपिसोड में. जेको रोशन गोपलाणी आहे, रोशन गोपलाणी उहो लेखक बि आहे, अदाकार बि आहे, गायक कलाकार बि आहे. सिंधी फिल्मुनि में हिन मतिलबु पंहिंजो आवाज़ु ॾिनो आहे. ऐं कोमल दयाराणी अदाकार आहे. तीअं हिकु छोकिरी, हिकु न्याणी आहे कमल चंदराणी, हुन सिंधी फिल्म में कमु कयो अथई. ॿुधव? हनी खिलवाणी बि सुठी अदाकारा आहे, चंपा अदाकारा आहे, ॿई सभु लिखंदा मानी इहे सभु. हिकिड़ो असां राइटर खां सवाइ अदाकार बि आहिनि, गायक कलाकार बि आहिनि. ॿुधव? ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे त प्रोफेसर प्रीतम वरियाणी, उन मुरली ऐं रोशन सां गॾिजी करे सिंधी गीत जमा कया आहिनि. कच्छ सॼो कच्छ घुमी करे, कच्छ, पालनपुर, अहमदाबाद, उते वञी करे जेके सिंधी गाना उहे जमा करे खणी आया आहिनि. ऐं हुनजी एनालिसिस हाणे हींअर रुकिजी वई आहे, छाकाणि त हाणे वराणी साहिबु गुज़ारे विया आहिनि, त हाणे अॻियां कमु केरु वधाए. ॿुधव? हाणे इहा सम्झो हिकिड़ी विशेषता आहे हिन शहर जी. तो हिते PhD कयल डॉक्टर बि आहिनि. सिंधी जेको साहित्य हुन खां अॻियां वधाइण लाइ मुंहिंजा ॿार बि आहिनि, कंहिंजा ज़ाल बि आहे. माना असां हिते कंक्लूड करण था चाहियूं त ही जेके ॻाल्हियूं तव्हां ॿुधायो था, मूंखे उमेदु आहे त ॿुधण वारा इन ॻाल्हि खे सीरियसली सम्झंदा त ही जेको शहर आहे, हिन जो जेको सांस्कृतिक ऐं लिटरेचर जो ख़ासि करे कंट्रीब्यूशन आहे सिंधी ॿोली, सिंधी भाषा, सिंधी कम्युनिटीअ लाइ, कल्चरल टाउनशिप ऑफ सिंधीस. त उहो असांखे कल्चरल टाउनशिप मां अञा बि लॻे थो उते जाम खज़ानो आहे, जंहिं ते ख़ासि अञा रिसर्च थियण जी ज़रूरत आहे. मूंखे उमेदु आहे त कुझु ॿुधण वारा शायदि हिनखे सीरियसली सम्झंदा. हाणे थोरो घणो माण्हुनि में इंट्रस्ट बि जाॻियो आहे रिसर्च करण जो, त अञा इनखे अॻियां वधाए करे कमु थी सघे. सिंधोलॉजी जहिड़ी संस्था उते आहे जिते रिसर्च करे सघिबी. ऐं उनखां वधीक इम्पॉर्टेंट ॻाल्हि जेका मुंहिंजे लाइ आहे, त उते अॼु बि सवनि में, डज़ननि में उन्हनि खे सिंधी प्रॉपर ॼाणण वारा कलाकार, लेखक, लेखिकाऊं मिलंदा, जिन सां उन्हनि खे मुलाक़ात करे वधीक सम्झण करण जी ज़रूरत आहे. प्रोफेसर लोहाणा जो हिकु वॾो क़दम इहो आहे त उन्हनि असांजे अॻियां उहे रखिया आहिनि पर्सनालिटीज़, ऐं उन में अञा ताईं घणा माण्हू ज़िंदा आहिनि जेके आदिपुर में या उन खां ॿाहिरि रहनि था. मूंखे उमेदु आहे त कुझु माण्हू हिन ॻाल्हि खे नोट कंदा ऐं इन जे बारे में सीरियसली, ॿियो न त 2-3 PhD सिंधी करण वारा उते वञनि, अलॻि अलॻि शयुनि खे अॻियां खणी करे रिसर्च करनि, त माण्हुनि खे ख़बर पवे त सिंधी ॿोली सिर्फ़ु ॻाल्हाइण ॿोलाइण जी न आहे, पर असां वटि तमामु वॾो इंटेलेक्चुअल पावर हाउस बि आहे, कल्चरल हेरिटेज बि आहे, ऐं ऑनगोइंग क्रिएशन आहे. अॼोकी तारीख़ में बि रचना थी रही आहे, लिखिजी रहियो आहे, नवां लेखक लेखिकाऊं जुड़ी रहिया आहिनि. त मूंखे उमेदु आहे त ॿुधण वारनि खे इहो ॿुधण खां पोइ, ॾिसण खां पोइ प्रेरणा मिलंदी. प्रोफेसर लोहाणा, पर इन यूअर बुक आल्सो उन में 85 राइटर्स जो तव्हां ज़िक्र कयो आहे, 44 फीमेल राइटर्स एंड क्रिएटर्स ऐं 41 मेल. सो प्रोफेसर लोहाणा, तव्हांजा सिंधी ॿोली उताक में अचण लाइ लख थोरा.
ऐं उमेद त वरी हिकु दफ़ो ॻाल्हाईंदासीं किन अलॻि विषयनि ते। पर तव्हांजी हिन कोशिश जे लाइ तव्हांखे वाधायूं ऐं उमेद घणा माण्हू इहो किताबु वरी पढ़ंदा। हिकु दफ़ो वरी स्क्रीन ते माण्हुनि खे उहो किताबु ॾेखारियो त महिरबानी। हीअ किताबु अवेलेबल आहे सिंधोलॉजी में? हा, थोरो मथे, हा हा, ठीकु आहे। हा, त हीअ गुजरातीअ में आहे हा ऐं जंहिंखे बि ईंदी हुजे गुजराती ज़रूरु वठी करे हा पढ़नि। ऐं हीअ पुठियां जेका आहे गांधी समाधि जो फोटो आहे, उनजे हेठां भाई प्रताप जो फोटो आहे। त दोस्तो, असां गांधीधाम आदिपुर ते चयोसीं भई असां 3 विषय खणी करे हिस्ट्री ऐं इतिहास जे बारे में ॻाल्हाईंदासीं। पहिरीं 2 टॉपिक्स ते असां ॻाल्हायो होसीं प्रोफेसर कृपलाणी ऐं दीपक रामचंदाणी सां। ऐं हिन एपिसोड में असां प्रोफेसर लोहाणा सां उन्हनि जे किताब जे बाबति ॻाल्हाईंदे आदिपुर गांधीधाम में सांस्कृतिक लैंडस्केप कहिड़ी आहे ऐं पृष्ठभूमि कहिड़ी आहे, उन बाबति सिंधीअ में कहिड़ो कमु थियो आहे, कहिड़ा राइटर्स उते थिया आहिनि, उन्हनि बाबति ॻाल्हायोसीं। उमेद त ही 3 पार्ट्स माण्हू ॾिसी करे गांधीधाम जे बारे में काफ़ी कुझु सम्झी ऐं सिखी सघंदा ऐं ॼाणी सघंदा। महिरबानी। थैंक यू। थैंक यू सर।